नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सही आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेला पीपी इक़्तिदार में ईंदी त आवाम खे अटो लटो ऐं अजो मिलंदो। साॼी धुर जूं पॉलिसियूं नाकाम थी वियूं आहिनि। पीपी जूं मुआशी पॉलिसियूं ई मुल्क खे अॻिते वठी वञी सघनि थियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो पीपी हमेशह मुआशी पॉलिसियुनि खे नज़र में रखी अवाम दोस्त बजट ठाही। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस विगे 84 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1923 नवां केस रिपोर्ट। सिंध में 3,22,350, पंजाब में 3,41,789, केपी में 1,34,072, इस्लामाबाद में 81,626, बलूचिस्तान में 25,589, आज़ाद कश्मीर में 19,456 केस रिपोर्ट। सिंध जे टिनी बैराजुनि ते पाणी जी खोट बरक़रार। गुडू वटि पाणी जी खोट 30 सैकड़ो थी वई। गुडू बैराज ते पाणी जो मथां विकिरो 68,608 ऐं हेठां विकिरो 57,008 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां विकिरो 55,070, हेठां विकिरो 22,505 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। आपाशी खाते जो सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल अॼु सखर ऐं गुडू बैराज जो दौरो करे पाणी जी ताज़ी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। सूबाई वज़ीर खे आपाशी खाते पारां पाणी वहिकरण बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। कोयटिया जे सरियाब रोड जी मोहम्मद कॉलोनी में ॿारड़ो उरड़ी विझे फौत थी वियो। केतिराई ॿार मर्ज़ में मुब्तला। गुज़िरियल 3 ॾींहंनि अंदरि 3 ॿारड़ा उरड़ी विझे फौत थी विया। इंतिज़ामिया अॻू मुनिसिपल डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि, शहरनि जो मुतालबो। ठुल ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में बि उड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। उड़ी विगे नीगर जान मोहम्मद शेख फौत थी वियो। सिहत खाते तरफ़ां के बि जोगा उपाउ न वरिता विया। रानीपुर में क़ौमी शाहरा ते तेज़ रफ्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर, बरिणा फौत, एक ज़ख्मी। फौत थियलनि में अब्दुल वाहिद ऐं शोएब कमर शामिल। मटियारी में मेमन टाउन वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर, औरत फौत, बरिणा ज़ख्मी। ज़ख्मी में तिबी इमदाद ॾियण बाद सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो। जाती वेझो शेरखाना रेगुलेटर वटि मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबबि नीगर अब्दुल रज़ाक शीदी फौत। टनोलैर में माछी होटल वेझो कार हादसे में ज़ख्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत ऐं वधीक ॿ थी वियो। अज़हर शफ़क़त कराची जे अस्पताल में ज़ख़्मनि जी सट लॻण ते फौत थी वियो। पिथेरो वेझो नीगर गुलाम मोहम्मद सोलंकी पाणी जे खॾे में ॿुॾी फौत थी वियो। कश्मीर में गुज़िरियल ॾींहुं मुबैना तौर क़त्ल थियल मुस्मात साजा टावरी जो इंडस हाईवे ते लाश रखी मुज़ाहिरो ऐं धरणो। औरत जे भाउ चाचनि ऐं सोटनि तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल न थियण ताईं लाश दफ़नाइण खां इनकार। वारसनि जो चवण त पुलिस जवाबदारनि जी भंगार वही रही आहे ऐं केस दाख़िल नथी करे। सरहद वेझो ॻोठ मज़ारी में बासरनि जो मुबैना तौर ज़ाल मुड़ुस ते तशदुद। बासर जवाबदारनि सैफुल्ला ऐं संदसि ज़ाल खे तशदुद जो निशानो बणायो। ऐं मशाइक वेझो ॻोठ बिलावल साबकी में मोहम्मद वारिस साबकी जे घर खे बाहि। मोहम्मद वारिस साबकी जे घर में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो।